जा खणी कुछ वया कीन मालिक लखन जा आया पूरे कांदी दई मण मिटन जा खणी कुछ वया कीन मालिक लखन जा खणी कुछ वया कीन मालिक लखन जा आया पूरे कांदी दई मण मिटन जा कुछ वया कीन खणी कुछ वया कीन वया बाग उजड़ी रहा से न माली वया बाग उजड़ी रहा से न माली ॾिसो तिने जा आहिनि पिया बंगुला बि खाली ॾिसो तिने जा आहिनि पिया बंगुला बि खाली वया बाग उजड़ी वया बाग उजड़ी गुलाबी गुलन जा खणी कुछ वया कीन मालिक लखन जा आया पूरे कांधी दई मण मिटन जा खणी कुछ वया कीन मालिक लखन जा खणी कुछ वया कीन पाए वेस सुहिणा घुमंदा जेके पाए वेस सुहिणा घुमंदा जेके वॾे नाज़ नखरनि सां मिलंदा जेके वॾे नाज़ नखरनि सां मिलंदा जेके पाए वेस क़बर में सुतासे क़बर में सुतासे पलल हा सुखनि जा खणी कुछ वया कीन पाए वेस सुहिणा घुमंदा जेके वॾे नाज़ नखरनि सां मिलंदा जेके वञी वेस पाए सुतासे कफ़न जा खणी कुछ वया कीन हुया महफ़िलुनि जा जेके मोर माण्हू बदकसूं में सुहिणा शहज़ोर माण्हू क़बर में सुतासे पलल हा सुखनि जा खणी कुछ वया कीन मालिक लखन जा आया पूरे कांदी दई मण मिटन जा खणी कुछ वया कीन हंधे माग जिन जी हुई हाक हलंदी हंधे माग जिन जी हुई हाक हलंदी हंधे माग जिन जी हुई हाक हलंदी ॾिसी जिन जो चेहरो दिलड़ी हुई ठरंदी रहा गुल से नाहिन रहा गुल से नाहिन दुनिया जे चमन जा खणी कुछ वया कीन अदा फानी आहे ही सारो ज़मानो अदा फानी आहे ही सारो ज़मानो चवे सच थो तोखे ही नादरे निमाणो चवे सच थो तोखे ही नादरे निमाणो जुदा थी वया ठार जुदा थी वया ठार कंहिंजे अखियुनि जा खणी कुछ वया कीन मालिक लखन जा आया पूरे कांदी दई मण मिटन जा खणी कुछ वया कीन खणी कुछ वया कीन बीमारी भी अल्लाह जी तरफ होंदी आहे शिफ़ा भी अल्लाह जी तरफ होंदी आहे केतिरा माण्हू इलाज में बि पहुता अस्पतालुनि ते पहुता जिन माण्हुनि जी फीस ॾाढा हज़ार हुई पर मौत हुयो त उहे बचाए न सघिया जंहिंखे वरी बचणो हो त हेॾे साईं टंगड़नि जी ॻोठ में हिकिड़ो डॉक्टर साहिबु आहे उन वटि आया टिकड़ी ॾिनई सुई ॾिनई त इहो त ख़ुशि थियो अब मूंखे भई बीमारी बचणो आहे त इतो बि बचो थो न आहे बचणो त दुनिया जी वॾी 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 दावा करण वारा उन्हनि जे अस्पतालुनि में निराशा असां मुस्लमाननि जो ईमान आहे त जंहिं ॾींहुं मौत थियणो हूंदो उन ॾींहुं थींदो बाक़ी एहतियाती तदाबीर उहो सभिनी खे करिणो आहे जीअं इमाम लंबिया फरमायो आहे त जंहिं जाइ ते वबा हुजे ओॾे वञूं न जिते अची वञे त मौत खां डिॼी भॼूं न त हाणे हेॾो भॼी वञा वबा में अची विया छो त फरमायो त क़ुर चयो आहे त ऐन मां तक़ूमु युदरिकुमुल मौत ऐन मां तक़ूमु युदरिकुमुल मौत वलौ कुंतुम फी बुरूज मुशय्यदा जंहिं जाइ ते हूंदो मौत पुॼंदो थोरे जो पाण खे लोहनि कुटनि में बंदि कयो त बचो पर न बचंदो छो न बचंदो फरमाई त फ़ैदा जा अजलुहुम ला यस्तख़िरून साअतुम वला यस्तक़दिमून मौत जी घड़ी आई अॻे पोइ न थींदी उन टाइम ते आख़िरी अल्लाह को दुआ आहे त अल्लाह ताला सभिनी जो ईमान सां मौत करे ड्रिजण जी का बि ज़रूरत कान्हे
जेको बीमारीअ खां मरणो आहे उहो मरंदो है न। जेकॾहिं बीमारीअ में मौत आहे त उनजे लाइ रिवायतुनि में ईंदो आहे बीमार जे मौत जे लाइ बि शहादत जो कुझु विसुलो थियो। हा, तंहिंजे करे मोमिन जो मौत अजायो जहिड़ी हालत में मरे मोमिन आहे अलाह कंदो त हुनजी शिफ़ा थी। तंहिंजे करे बीमारनि खे पुॼणो न खपे। भई एतियादी तदाबीर आहे उहे साईं जन फरमायो त जेॾी महिल छिक ॾियो पंहिंजे मुंहं खे उबासी ॾियो पंहिंजे मुंहं खे हथ सां ढक माना इहे शयूं आहिनि। छिक ॾियो त इहे माण्हुनि जे मुंहं ते न ॾियो सभिनी खे थुकाणो ऐं सिंगाणो भाउ कपिड़ो ॾेई करे कयो भले ॿिए खे नफ़रत न थिए। उबासी ॾींदो हथ तव्हांजो गंदो इहो हेॾो फाटिजी वेंदो तंहिंजे करे फरमाए त हीअं कयो तव्हां त हुनखे इहे तदाबीर आहिनि। अलाह उहे शयूं हिननि खां कराए थो जिन खां अॻु में इहे नफ़रत कंदा त मुला असांखे ईअं था चवनि अॼु अलाह ताला उहे शयूं हिननि खे साम्हूं बाबा कपिड़े सां कयो हथ सां वात ढक बाबा उहो जेॾी महिल छिक अचे ईअं न सदाई घुमंदा उथाड़ी उथाड़ी ईअं बि कोन्हे जेॾी महिल हुजे हथनि खे भाउ 20 सेकंड धो 2-3 दफ़ा ॾींहं में धो। असांखे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो निमाज़ तोपलो मेराज आहे मोमिन जे लाइ 5-6 दफ़ा असां हथनि खे महिटे वरी कुड़ी कयूं था पाणी हथनि खे लॻो वरी मुंहं खे हणूं था हथ महिटिजी विया वरी ॿाहुनि खे हणूं था हथ महिटिजी विया 7-8 दफ़ा हिकिड़े दफ़े तां त असां ज़ोर सां महिटियूं वरी 5 वक़्त ताईं वुज़ू हथ वतरे पीअर कंदो त वॾो सवाबु मिलंदो। बार बार कयो एहतियात त इहो आहे पाण फरमायो त वांदा आहियो सफ़ा वांदो कोई कमु न अथव त भलो अथव त पंहिंजे घर खे टाइम ॾियो घर में वेठा ॿार रुलो पिलो न छो त रुलंदो त गुनाह वधंदा। इहे सभई शयूं तदाबीर में शामिल आहिनि जेके अॼु हिननि खे 1400 साल खां पोइ यादि आई आहे। असां मुस्लमाननि खे तंहिंजे करे मुस्लमाननि खे घबराइण न घबराइण रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम या इलाहुल आलमीन असां सभिनी जा हाल करम फरमा जल्लत फारिग असांजे मोहम्मद सदीक़ खे निकिरा रब ॾिनो अलाह उनखे वॾी हयाती ॾे अलाह उनखे नेक साले बणा अलाह सभिनी मुस्लमाननि जी औलाद खे साले बणा जिन खे औलाद आहे उन्हनि खे साले कर जिन खे न आहे उन्हनि खे नेक साले औलाद रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबिय्यिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि व अज़वाजिहि अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन ला इलाहा इल्लल्लाह।